आला इदारनि में वेठल इंसान दोस्तनि खे अपील करण ऐं उन्हनि खे आगाह करण त मेहर में हिकु कामरेड लफ़्ज़ खे बदनाम कंदड़ जंहिंजो नालो अनवर खोखर ऐं उन जो भाउ मुनवर खोखर मुसलसिल मेहर शहर में मुख़्तलिफ़ रूपनि में मुख़्तलिफ़ माण्हुनि खां कंहिं न कंहिं मद में भत्ते घुरण जो सिलसिलो शुरू कयो आहे। अहिड़ो सबूत असां तव्हांखे ॾींदा हलूं त कुझु ॾींहं अॻु हिन मेहर शहर जे मशहूरु वापारी ज़ुबैर भुर्ट वारनि खां भत्तो घुरियो, जंहिंजी ख़बर तव्हां साफ़ हिन वटि हूंदी। कुझु ॾींहं अॻु असांजे ककोलवा जदोजहद कमेटी जे सरगर्म सीनियर आबादगार अॻुवान जे भाइटे खां हिन मज़कूरा माण्हू 2005 मॉडल मेहरान कार वरिती हिन असांजे आमिर ख़ासकेरी खां। उन में सौदे में 2,52,000 रुपयनि में तय थियो। इहो चयो वियो त ही गाॾी आहे, तव्हां भली मिस्त्रियुनि खे ॾेखारियो, कंहिंखे बि ॾेखारियो, हिन गाॾी जा असां पोइ ज़िम्मेवार न हूंदासीं त गाॾी सस्ती या महांगी। ही उहा गाॾी सॼो ॾींहुं काए वियो। सॼो ॾींहुं काइण खां बाद में हिन बिल्कुलु मुतमइन थी करे 2,52,000 रुपये में कैश जी सूरत में हिन गाॾी वरिती ऐं उहो सौदो तक़रीबन 15/1/2020 में आहे। अॼु जॾहिं कल्ह खां वठी करे हिन मुसलसिल मुख़्तलिफ़ रूपनि में आमिर खे फ़ोनूं, आमिर जे चाचे मोहम्मद कासिम साहिब खे फ़ोनूं, हिन जे ॿिए चाचे कारोबार नज़ीर अहमद खे फ़ोनूं। गाॾी महांगी आहे ऐं महांगी जी सूरत में तव्हां मूंखे 50,000 या ₹1,00,000 ॾियो त असां मां गाॾी खे जेको आहे सो मूं कमु करायो आहे। असां हुनखे भत्तो तस्लीम था कयूं। इहो गाॾी जी मद में भत्तो थो घुरे। अहिड़े नमूने सां ही दोस्त वेठो आहे वक़्तु पतू जो, ही हुननि जे ॻोठ जो आहे। इहो पंहिंजी ज़बानी तव्हांखे ॿुधाईंदो इन सां छा थी गुज़रियो आहे। अहिड़े नमूने सां मुख़्तलिफ़ रूपनि में शहर जे हिकु शरीफ़ माण्हुनि खे ब्लैकमेल पियो करे ऐं असीं तव्हां दोस्तनि जे थ्रू आला इदारनि में वेठल इंसान दोस्तनि खे अपील था कयूं ऐं गुज़ारिश था कयूं SSP दादू साहिब जन खे, ASP मेहर जन खे, SHO मेहर खे त हिन माण्हूअ जी इंक्वायरी कराई वञे त हिन जो किरदारु छा आहे। शहर जे बचे खां इंक्वायरी कराई वञे। ॿी सूरत में जेकॾहिं सुभाणे ताईं हिन पंहिंजे वात खे लगाम न ॾिनो, ईंदड़ छंछर ते आबादगार ककोलवा जदोजहद जी कमेटी जे तरफ़ां असीं मेहर शहर में इन भत्ताखोरी जे ख़िलाफ़, इन अमल जे ख़िलाफ़ ऐं माण्हुनि खे परेशान कंदड़ जेके ॿई भाइर आहिनि, नाम निहाद पाण खे साफ़ ई था सॾाइनि ऐं पैगंबरी पेशे खे बदनाम कंदड़ जेके पाण खे साफ़ ई था सॾाइनि, असां उन्हनि इदारनि खे बि अपील था कयूं जिन इदारनि जा कूड़ा लोगो खणी माण्हुनि खां ई दर दर तां भत्तो थो वठे। उहे बि इंक्वायरी कनि त सच छा आहे। जेकॾहिं न त असां ॿिए ॼाणे छंछर जे ॾींहुं असां आबादगार प्लेटफॉर्म तां मेहर शहर में त छा असीं पूरी दादू ज़िले में असां एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। ॿी शइ त अॼु साईं मोहम्मद कासिम ख़ासकेली, आमिर ख़ासकेली असां गॾिजी वकीलनि जे वफ़द वकीलनि वटि वियासीं, जंहिं पंहिंजी इज़त जे ख़ातिर इज़त जेका डैमेज थी आहे, जेका हिन सोशल मीडिया ते हिन ख़बरूं हलायूं, 50 लख जो हर्जाने जो असां केस दाख़िल कयो आहे। जेकॾहिं हिन जो जवाबु न ॾिनो, इंशा अल्लाह ताला तव्हां साफ़ हिन दोस्तनि जी मदद सां असां हिन ते FIR लार्ज कराईंदासीं। तव्हां साफ़ ई दोस्त शायद आहियो, मेहर में रिकॉर्ड मौजूदु आहे त हिन जे मथां अहिड़े क़िस्म जूं केतिरियूं FIRs कटियल आहिनि ऐं असां पूरी सिंध में असां हिन तहरीक खे वधाईंदासीं। जेकॾहिं ही पंहिंजी हरकतुनि खां बाज़ न आयो त असां हिकु दफ़ो ॿीहर चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान समेत IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू साहिब जन खे गुज़ारिश था कयूं हिन मामले जो नोटिस वठी शरीफ़ माण्हुनि खे परेशान थियण खां बचारायो वञे, भत्ते खोरनि खां निजात ॾियारी वञे। ॿी सूरत में असां पुरमन निजात जारी रखंदासीं।